आयन जा एहसान अहमद शाह चवे ज़िले मटियारी में तालके सईदाबाद में जिते साईं जन जी रोज़ो मुबारक आहे। तक़रीबन सईदाबाद का 3 किलोमीटर आहे परे असां भी अची विया आहियूं माशाअल्लाह। ही रोज़े ते पुॼी विया आहियूं, तव्हांखे दीदार कराईंदासीं। ही साईं जन जी तस्वीर मथे कुंड ते लॻल अहमद शाह लकियारी बादशाह, जेको असां घोटकी ज़िले खां आया आहियूं, लथा आहियूं हिते माशाअल्लाह। संगत के पंहिंजे यूट्यूब चैनल सालार सूफ़ी वन ते साईं जन जी दरबार तव्हांखे ॾेखारींदासीं, रोज़ो ॾेखारींदासीं। तमामु ज़ियारतां करे आया आहियूं माशाअल्लाह। घोटकी ज़िले खां आया आहियूं, हिन साईं जन जी दरबार ते पहुची विया आहियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अंदरि दाख़िल थींदासीं। पंहिंजे सूफ़ी हज़रात जेका बि आहिनि पूरी सिंध में, बल्कि पाकिस्तान सिंध में जेका बि आहिनि, उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजो चैनल सालार सूफ़ी वन आहे, जिते पूरी सिंध बलूचिस्तान जूं दरबारनि जूं वीडियोज़ मौजूदु आहिनि। ॾिसंदा ऐं सुकून हासिलु कंदा ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हांखे गुज़ारिश आहे इहा ई त हाणे असां अंदरि वेंदासीं, साईं जन जे रोज़े मुबारक जो दीदार कंदासीं, दुआयूं घुरंदासीं सभिनि जे लाइ। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जो। हितां पोइ वेंदासीं भिटाई सरकार ते, ज़िला मटियारी अहमद साईं लकियारी बादशाह, जेके तव्हांजे साम्हूं तस्वीर ईंदी पई आहे, तव्हांखे ॾेखारियूं था। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आयन जा एहसान आहिनि अहमद शाह चवे, अहमद शाह लकियारी बादशाह। सुभान अल्लाह। अॼु तारीख़ आहे 16/9/2025, जेकी तव्हांखे ही ज़ियारत कराए रहियो आहे अब्दुर्रहमान। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे वेंदासीं अंदरि रोज़े में, जिते कुल पढ़ंदासीं साईं जन ते, दुआयूं घुरंदासीं सभु सूफ़ी हज़रात, बल्कि पूरी इंसानियत जे लाइ। त दुआयूं सभिनि जूं क़बूल थिए अल्लाह साईं। हिन वलियनि जे सदके, हिन मुर्शिदनि जे सदके, हिन मस्तनि जे सदके सभिनि जी दिलनि जी उमेदूं पूरियूं कर। ही बि इंसान नी ज़ात ते नाहे ॾात, जेको वहे सो लहे माशाअल्लाह। सुभान अल्लाह। ही साईं जन जो अंदरि रोज़ो आहे। ये कटाड़ो आहे, कटाड़े को अंदर ही मूवी वीडियो मोबाइल भरी। सुभान अल्लाह। पंहिंजी संगत सां गॾिजी करे आया आहियूं, ही असांजी संगत आहे। सुभान अल्लाह। सूफ़ी हज़रात, घोटकी ज़िले खां आया आहियूं। चंड कर चांडाण मुंहिंजा पिरी आहिनि पंध में, अचनि मूं ताक पोइ लही वञ लतीफ़ चए। सुभान अल्लाह। अखि पिरियुनि जी अखि में इहो कुठलनि जो आहे कमु, लाहे ॾे लतीफ़ चए सिसी सुधो चम, तोड़े निकिरे दम। पोइ बि अखि पिरियुनि जी अखि में मोहबत वारनि जो दास्तान, आशिक़ वारनि जी ॻाल्हि आहे। सुभान अल्लाह। अल्लाह तव्हांखे नेक साला कंदो माशाअल्लाह। जेको असांखो ॻाल्हाइणु थिए थो तव्हांजे साम्हूं ॻाल्हायूं था, दीदार बि करायूं था। साईं अहमद शाह लकियारी बादशाह ज़िले मटियारी में तालके सईदाबाद में आहे। परे परे खां दोस्त संगत साथ बि हिते ईंदा नी, दुआयूं घुरंदा नी। हिते मेलो बि लॻंदो आहे। साईं जन खां पुछा कयूं था त मेलो कहिड़े ॾींहं ते लॻंदो आहे, उर्स मुबारक। सुभान अल्लाह। ही ख़ालिक़ ख़ल्क़ ख़ल्क़ में अशरफ कयो इंसान, चयां आशिक़ उहो थी वियो अवल ॾे इम्तिहान। करी नक्शो करबला में नेज़े कयाऊं निशान, पसी हैबत आतियां। सुभान अल्लाह। मिटी करबला मैदान जी पई आहे। सुभान अल्लाह। थोरी तकड़ में भरियां थो जीअं सभु भरिजी वञनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
अल्लाह बस ॾिसो था मुंहिंजो यूट्यूब चैनल सारार सूफ़ी वन, जिते नूरानी सरकार, लाहूतला मकान, भिटाई सरकार, कलंदर लाल, सैदी मूसाणी ऐं सैयद जमील शाह, गाजी शाह बादशाह तमामु ज़ियारतां तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मिलंदियूं। सुभान अल्लाह। हीअ संगत ॿाहिरि मैदान में अची वई आहे, जेको साईं जन जे साम्हूं आहे। मां बि ॿाहिरि अची वियो आहियां। सुभान अल्लाह। ही साईं जन जो रोज़ो आहे परे खां। शाम जा 7 थींदा पिया नी, जेका ऊंदाहि नज़र ईंदी पई आहे। हीअ असांजो मामो खड़ो आहे, मामो मेहर, फ़ुक़राई ख़्याल में। सुभान अल्लाह। मामे